जी बिल्कुल। हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं पन्नूवाकल भरिसां ॻोठु मौलूद कॉलोनी में। हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं हिकु मुस्तक आहे मुख़्तियार अहमद पिताफ़ी, जेको गुज़िरियल 11 सालनि खां वठी हिक ई खत ते पयल आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ जेको मुस्तक आहे कुझु वक़्तु अॻु में ई जेको आहे सो रोड हादसे में ज़ख़्मी थी पियो हो। संदन जेको आहे सो मुख़्तलिफ़ तोणी हॉस्पिटल में तिबी इमदाद थी, पर हू वीचारो जेको आहे सो हिक ई खट बीणो थी चुको आहे। ऐं हिननि जेको आहे सो कंहिं बि गुज़िरियल 10 खां 11 साल थियनि कंहिं मदद न कई आहे। हितां जा जेके चूंडियल MP जा MNAs आहिनि, उन्हनि बि हिन खां जेको आहे सो को बि पुछाणो न कयो आहे त छा वाक़ई तव्हांजे घर में जेको आहे सो चुल्ह ॿरे थी या नथी ॿरे। 11 साल असां VIP गेट पर IS ते हादसो थियो। मां डिलीवरी कंदो हुउमि, ट्रैक्टर जो सामान वठण वञनि पिया। अच्छा। उन जे करे मां उतां मुंहिंजो कंडो क्रैक थी वियो आहे। हिक ई खट ते पियो, कोई बि MPO MN न आयो आहे हिन महिल ताईं। कुर्शे शाह हुजे, धारे जा हुजनि, कोई बि न आयो आहे हिन महिल ताईं लड़ी। अच्छा। मुंहिंजो छोकिरो नंढो आहे, 5 दर्जा पढ़ाईंदो हुउमि, उहो कढी मां मज़दूरी ते बीहायो आहे। हिन महिल असांजो गुज़र सफ़र ॾुखियो आहे। कोई बि लड़ी न आयो आहे साईं, हर को पंहिंजे मुफ़ाद ख़ातिर वधो आहे। अच्छा। हा, वोट वठी तोखे इलाज कराईंदासीं, हे कराईंदासीं, कुझु बि हिन महिल ते मां रुपयो बि ख़र्च न कयो अथऊं। जी बिल्कुलु। हिन मुस्तक जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। संदसि चवणु आहे त मां जेको आहे तक़रीबन परेशान हाल आहियां। मुंहिंजो जेको आहे सो को बि आम तौर ते वली वारस पिणु कोन्हे। हुन जो चवणु आहे त मां हिकु घर जो वॾो माण्हू हुउसि, जेको घर जो गुज़र सफ़र ऐं घर जी जेको आहे सो हली चली बाबति बि मां ख़ुदि पंहिंजे मिटनि ॾे तोणी पंहिंजनि दोस्तनि ॾे ॾुख सुख जे साथारनि ॾे पिणु वञी अची रहंदो हुउसि। संदसि चवणु आहे त मुंहिंजी मदद कई वञे, मुंहिंजो जेको आहे सो कंहिं सुठी हॉस्पिटल में इलाजु करायो वञे। उन खां पोइ जेको आहे मुंहिंजी हर महीने सिर पिणु घर जो राशन वठी ॾिनो वञे, जीअं मुंहिंजो जेको आहे सो घर जो चुल्हो ॿधी सघे। कैमरा टीम सां गॾु माजिद मैसर, जेकम न्यूज़, पन्नूवाकल।